अस्सलाम वालेकुम साथियों, जी त अॼु पाण ॻाल्हाए रहिया आहियूं वक़्त जी अहमियत। जन वक़्त खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो अहम हिसो सम्झो ऐं जन वक़्त जी क़ीमत मुल्ह जो अंदाज़ो लॻायो, वक़्तु उन्हनि लाइ महिरबानी आहे। दुनिया में जेके बि वॾा वॾा कामयाब इंसान आहिनि उन्हनि खे बि ओतिरो ई टाइम मिलियो जेतिरा दुनिया जे नाकाम तरीन इंसाननि खे मिलियो। हाणे कामयाब ऐं नाकाम माण्हूअ जो छा हूंदो आहे, वक़्तु ॿिन्ही न ठेके जेतिरो ई आहे, पर उन्हनि जो इस्तेमालु जेको करणो हूंदो आहे उहो वॾो तव्हांजी ज़िंदगीअ ते, तव्हांजे कैरियर ते, तव्हांजे ईंदड़ नसलनि ते उहो वॾो असरअंदाज़ करे थो पियो। मिसाल के तौरु हिकिड़े माण्हू ट्रेन ते वञनि था पिया, ॿिन्हिनि खे टाइम हिक ते ई पुॼणो आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको सिर्फ़ु उते सुतो पियो आहे, ॿियो माण्हू आहे जेको मोबाइल ते थो ॻाल्हाए, टियों माण्हू आहे हिकिड़ो जेको किताबु पढ़े थो पियो, कननि में हेडफोन अथसि ऐं सफ़र बि करे थो। हाणे तव्हां ई ॿुधायो त जेको माण्हू हिकिड़ो फ़ारिग वेठो आहे उनजो वक़्तु सुठो गुज़रंदो, या जेको किताबु पढ़ी रहियो आहे उनजो वक़्तु सुठो गुज़रंदो, या हिकिड़ो माण्हू जेको टई कम गॾु करे रहियो आहे, यानी सफ़र, म्यूज़िक ऐं बुक्स पढ़ी रहियो आहे। त साथियो, वक़्तु टिन्हिनि जो गॾु गुज़रे थो। हाणे वक़्त खे बहितर यूटिलाइज़ केरु थो करे, वक़्त खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि में केरु थो विराए। हिकिड़ो माण्हू जीअं तव्हां ॾिसो हूंदो त चांहि चाढ़ींदा आहिनि, त जेॾी महिल चांहि जे तरह उॿर अचे त उहो कुझु ॿियो करे वठंदा आहिनि। इन जो मक़सदु हूंदो आहे हुन हिक ई वक़्त में ॿ कम कया। अहिड़े ई नमूने सां माण्हू वक़्तु हिक ई वक़्त में 3, 4, 5 ऐं 6 कम बि कनि था। दुनिया में जेतिरा वधीक तव्हां कमु कंदव, सम्झो त तव्हांजी ज़िंदगी ओतिरो मल्टीपल पई थिए। यानी तव्हांजी जेका 60 साल वारी ज़िंदगी आहे त तव्हां 120 सालनि जी ज़िंदगी जेतिरो तव्हां 60 सालनि में कमु कयो, यानी कि जॾहिं तव्हां 2 कम कया, 3 कम गॾु वक़्त में कया। सो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो ई आहे त वक़्तु बादशाह आहे उन्हनि लाइ जेके वक़्त जो ख़्यालु। हिकिड़ो खणो त जीअं हाणे मिसाल ॾांद गाॾी हमरा हिकिड़ो हलाए थो, हिकिड़ो कोडर हलाए थो पियो, हिकिड़ो माण्हू आहे जेको महिनत करे ट्रैक्टर धारियो आहे। सो चवण जो मक़सदु आहे जंहिं कोडर ई वहाईंदो रहंदो त ज़ाहिर सी बात आहे उहो 8 ॾींहं हिकु एकड़ ते लॻाए सघे थो। जेको ॾांदनि वारो आहे ज़ाहिर सी बात आहे उहो हिकिड़ो ॾींहुं, ट्रैक्टर वारो कलाक अधु लॻाए सघे थो। त चवण जो मक़सदु आहे तव्हां टाइम खे यूटिलाइज़ करे, सेव करे, उनखे बहितर नमूने सां इस्तेमालु कयो त तव्हां वटि काफ़ी सारो टाइम बची वेंदो। अहिड़े ई नमूने सां असां टाइम खे कॾहिं बि वैल्यू न ॾिनो आहे, टाइम खे उहो मुल्ह न ॾिनो आहे जेको टाइम लहे थो। टाइम जी क़ीमत असां मालूम न कई आहे, छो त ज़िंदगी जो ज़ियान, टाइम जो ज़ियान ई ज़िंदगी जो ज़ियान आहे। टाइम ई क़ीमत आहे, टाइम ई मुल्ह आहे, टाइम ई तव्हांजी ज़िंदगी आहे, टाइम ई तव्हांजो सभु तयन करे थो पियो। सो टाइम खे असां इम्पोर्टेंस अॼु सूदो न ॾिनी आहे। तव्हां कंहिं वटि वञी कलाकु वियो ऐं उनजी जॻह ते हुनखे 100 रुपया ॾियो त 100 रुपया उहो वधीक समझंदो, कलाकु तव्हांजो वेठल आहे एतिरी अहमियत न ॾींदो। सो चवण जो मक़सदु आहे त कलाकु जेको आहे उहो कंहिं माण्हूअ जो, बिल गेट जहिड़नि जो त शायदि करोड़नि में कलाकु आहे हिकिड़ो। सो चवण जो मक़सदु आहे त कलाकु क़ीमती आहे, 100 रुपए खां वधीक क़ीमती आहे, पर असां वटि उन टाइम खे अहमियत नथी ॾिनी वञे।